Alright दोस्तों, सो असांजो प्रोजेक्ट थी वियो ख़तमु। हाणे असां रवानगी कंदासीं वापसि कैलगरी ॾांहुं। सो लेट्स चेक आउट ऑफ द रूम। सो कमरे जी हालत ॾाढी ख़राबु आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त सभु शयूं साफ़ु करे पंहिंजी जाइ ते रखी उन खां पोइ मूव कंदासीं। अच्छा दोस्तों, हीउ हिकिड़ो त लॉकर अक्सर करे कैनेडियन होटल्स में ॾिनल हूंदो आहे। हिते तव्हां पंहिंजो पासपोर्ट वग़ैरह या का बि अहिड़ी क़ीमती शइ इन में रखी सघो था। असां खोलियोसीं, हिन में असांजा ॾींहं टपर जेके आहिनि उहो खणंदासीं। ठीकु आहे जी। ऐं कोशिशि कयो जॾहिं बि तव्हां होटल छॾियो त हिनखे खुलियल ई छॾिजो, लॉक न करणो। काफ़ी हद ताईं वॉशरूम साफ़ु आहे। हीउ टॉवल मूं यूज़ कयो, हिनखे पाण रखूं था हिते हिकिड़े पासे, बाक़ी हीउ सॉफ्ट टॉवल जेको हिते हुजनि भले। मेक श्योर की ग़लती सां तव्हां को टॉवल न खणो, छो जो असां देसियुनि जी आदत हूंदी आहे त अक्सर करे हिकिड़ो त टॉवल जेको छपर करे ॾींदा आहियूं। सो इहा ॾाढी ख़राबु आदत आहे, कॾहिं बि होटल जो टॉवल न आहे खणणो। सो मेक श्योर यू कीप ऑल दीज़ डर्टी टॉवल्स असाइड। हीअ जेके साफ़ु आहिनि इन्हनि खे हिकिड़े पासे रखिणो। अदर देन दैट मूं पंहिंजो सामान हिते शेविंग वग़ैरह जो सॼो हटाए छॾियो। सो फ्रिज बि ख़ाली करिणो आहे, कुझु सामान सड़ो पियो आहे, कुझु बिस्तरो बि सेट कंदासीं, बाक़ी हीअ टी टपर सभु विझंदासीं हिन बैग में एंड दैट्स इट। Let's back it up this one. थर जी भरणी Okay, सामान थी वियो फिट। Let's go. So room is clean. Let's give a final touch. कुर्सी रखूं था अंदर, AC कयूं था बंद। All clear. Looks good. हमेशा जेको होटल जो कमरो आहे उहो तव्हांखे अख़लाक़नि ईअं ई छॾणु खपे जीअं पहिरीं हुयो, यानी जॾहिं तव्हां चेक इन कयो जेका कंडीशन हुई उहा साॻी हुजणु खपे। फ्रिज थी वियो साफ़। टेक केयर, बाय बाय। ओके, लेट्स गो। सो इहो असांजी फ्रंट डेस्क, साम्हूं हिते असां नाश्तो कंदासीं। No? Okay, I'm good to go. Okay, you have a great day. Do I need to sign something? No. All good? No, yeah, we're Okay, perfect. See you. Take care. Thank you, bye. Take care. आज यार गर्मी काफ़ी है, सो असां जैकेट शरीफ के लायूं था ऐं बिना जैकेट जा हलूं था। Okay, take care. Bye. मुके प्यार करण जी बीमारी या मुके यार करण जी बीमारी, मुके प्यार करण जी बीमारी या मुके यार करण जी बीमारी या सुनी सिंज ते दवायो रात वनी उतर दवायो। सो दोस्तों, हीअ आहे पेट्रोल पंप जंहिंजो नालो आहे पेट्रो कैनेडा। हितां खां पाण तेल भराईंदासीं, पोइ निकिरंदासीं। ॾिसूं कहिड़ी जाइ आहे ख़ाली। अच्छा, हे ड्रेटन वैली में तेल जाम सस्तो आहे, $1.12 जो आहे। न त आम तौर ते अल्बर्टा में तव्हांखे मिलंदो $1.36 सो काफ़ी सस्तो आहे हिते तेल ड्रेटन वैली में। अच्छा, हिते सॼो ऑनलाइन सिस्टम, मतिलबु तव्हां कार्ड जे थ्रू हिते पे कयो, न को भरणु वारो न छा।
चए थो लिफ्ट नोज़ल ऐं सिलेक्ट ग्रेड कहिड़ो आहे ग्रेड पाण खे खपे $1.12 जो ऐं बसि भरणु शुरू कयो हे वञे पियो तेल को पेट्रोल पंप भरण वारो न आहे हमरा का शइ न आहे तव्हांखे हर शइ ऑनलाइन करणी आहे सो दोस्तों तेल थी वियो पूरो तक़रीबन $80 जो आयो आहे कयूं था थोरो 39 न सफ़ा फुल थी वई आहे ओके काफ़ी है एतिरो सो दोस्तों हींअर आउं रवां तव्हां आहियां मुंहिंजे शहर कैलगरी ॾांहुं जेको हितां खां लॻभॻि 300 किलोमीटर पंध ते आहे मूंखे तक़रीबन 3 कलाक खनि लॻंदा मूंखे यादि आहे त कराची खां उमरकोट जेको मुंहिंजो ॻोठु आहे उते वञण में बि मूंखे 310 किलोमीटर पंधु करिणो पए थो पर उते रोडनि जे करे रस्तनि जे करे मूंखे 4.5 खां करे 5 कलाक लॻी वेंदा आहिनि ऐं हीउ ॾाढो ख़ूबसूरत रस्तो आहे विच में ढढूं ऐं मुख़्तलिफ़ क़िस्म जूं वणकारियूं तव्हांखे नज़र ईंदियूं ऐं नेठि आख़िरकार असां 3 कलाकनि खां पोइ पंहिंजे शहर कैलगरी पहुतासीं दिस इज़ आफ्ताब रायमो साइनिंग ऑफ फ्रॉम कैलगरी कैनेडा जिते हुयो ख़ुशि हुजो आबाद हुजो सलामत साथ सलामत टेक केयर बाय बाय